मेहरान यूनिवर्सिटी में मुलाज़िमनि जी तंज़ीम मेवा पारां जश्न बहार जे नाले सां 2 ॾींहनि वारी क्रिकेट टूर्नामेंट कराई हुई। टूर्नामेंट में मेहरान 11 शाह लतीफ़, कलंदर शहबाज, ऑल राउंड्स सागर किंग्स, हॉस्टल, STC वर्कशॉप ऐं ट्रांसपोर्ट सेक्शन टीम में हिसो वरितो। टूर्नामेंट जे फाइनल मैच जो मुक़ाबिलो सागर किंग्स ऐं कलंदर शहबाज जे विच में थियो, जंहिंमें कलंदर शहबाज टॉस खटण बावजूद सागर किंग्स खे बैटिंग जी दावत ॾिनी। सागर किंग्स जी कैप्टन मुर्तज़ा बलोच जी अॻुवाणी में रांदीगरनि शानदार कारकर्दगी ॾेखारी ऐं 8 ओवरनि में 162 रन ठाहियूं, जॾहिं त कलंदर शहबाज जी टीम जे कैप्टन महबूब चन्ना जी अॻुवाणी में 8 ओवरनि में सिर्फ़ 63 रन्सूं ठाहियूं हुयूं। इन मौक़े ते टूर्नामेंट जो फाइनल खटे आयल टीम सागर किंग्स जे कैप्टन मुर्तज़ा बलोच जो चवणो हो त असां मेहरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं मेवा सदर अली मशहूर जा थोराता आहियूं, जिन वक़्तु कढी हिन क़िस्म जी सरगर्मी जो मौक़ो ॾिनो। ही टूर्नामेंट मुनक़द थियल आहे 2 ॾींहंनि ते, जंहिंजो हींअर फाइनल थी रहियो आहे सागर 11 ऐं ऑलराउंडर 11 से दरमियान। ऐं असीं तमामु थोराइता आहियूं असांजी मेहरान यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जा ऐं असांजी यूनियन जंहिं हिन अहिड़ो क़दम खयों आहे स्पोर्ट्स लाइ तमामु बहितरीनु। अॼु खां पहिरीं कॾहिं बि ईअं न थियो। असां उन्हनि खे मुबारकबाद पेश कयूं था, असांजे वॾनि खे, असांजे मोस्टली असांजे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असलम उकेली खे ऐं उन्हनि जी सॼी टीम खे उन्हनि जा थोराइता आहियूं त असां लाइ हीउ स्पोर्ट्स इवेंट मुनक़द कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।